वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। गडाब में 24 ॾींहं अॻु अगवा थी वियल सुपर हाईवे गुलगोठ जो रवासी पीरसन बशीर अहमद बाज़ियाब न थी सघियो। अवांखे ॿुधाईंदा रहूं धाड़ेलन मुगवी बशीर अहमद जो ज़ंजीरुनि सां ॿधल वीडियो वारसन ॾांहुं उमाणे 1 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो आहे। वारसन जो चवणु आहे त असां ग़रीब मिसकिन आहियूं, एतिरा पैसा किथां आणियूं। आला अख्तियारनि खे अपील आहे त पीरसन बशीर अहमद खे बाज़ियाब करायो वञे। गॾा मां अव्हांखे ख़बर ॾिनी पिया 24 ॾींहं अॻु अगवा थी वियल सुपर हाईवे ॻोठ गुल मोहम्मद जो रहवासी पीरसन बशीर अहमद बाज़ियाब न थी सघियो आहे, जॾहिं त धाड़ेलन मुगवी बशीर अहमद जो ज़ंजीरुनि सां ॿधल वीडियो वारसन ॾांहुं उमाणे 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयूं पिया। गडाब मां 24 ॾींहं अॻु अगवा थी वियल सुपर हाईवे गुलगोठ जो रवासी पीरसन बशीर अहमद बाज़ियाब न थी सघियो। धाड़ेलन मुगवी बशीर अहमद जो ज़ंजीरुनि सां ॿधल वीडियो वारसन ॾांहुं उमाणे 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे। असां ग़रीब मिसकिन आहियूं, एतिरा पैसा किथां आणियूं। आला अख्तियारनि खे अपील आहे त पीरसन बशीर अहमद खे बाज़ियाब कराए वञे। वारसन जो इहो चवणु आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। गडाब मां 24 ॾींहं अॻु अगवा थी वियल पीरसन बशीर अहमद बाज़ियाब न थी सघियो। तफ़सील मालूम कंदासीं। गडाब मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी असां सां लाइन ते मौजूदु आहे। मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सुपर हाईवे थाने जी हद आहे गडाब जे गुल ॻोठ मां जेको पीरसन अगवा थी वियो 31 मार्च ते अगवा थियो। जेको घरां इहो चई निकितो त कमकार सांगी वञा पियो, पर उहो वापसि न वरियो। जंहिंखां पोइ हुनजे वारसनि 15 ॾींहंनि खां पोइ सुपर हाईवे थाने ते जेको आहे दरख़्वास्त जमा कराई त उन ते जेको आहे SHO उन्हनि खे दरख़्वास्त वठण खां जेको आहे मना करे छॾियो। जंहिंखां पोइ 15 अप्रैल ते उन्हनि ॿीहर जेको आहे थाने ते विया, जंहिंजी दरख़्वास्त न वरिती वई। उनजो जेको आहे पीरसन जो जेको भाइटियो आहे जेको अमानुल्लाह, उनजो चवणु आहे त पीरसन जेको आहे जीअं अगवा थियो ऐं उनखां पोइ असां वटि उनजी वीडियो आई आहे जंहिंमें जेको आहे भुंग घुरी रहिया आहिनि 1 करोड़ रुपया धाड़ेल। पर असां SHO खे जेको आहे शिकायत करण बावजूदि उन FIR असांजी न कटी आहे ऐं असांखे जेको आहे पंहिंजो पीरसन बाज़ियाब कराए ॾिनो वञे। असीं ग़रीब ऐं मिसकिन माण्हू आहियूं। होॾां जॾहिं SHO सां ॻाल्हि ॿोल थी त राणा हसीब जो चवणु आहे त असां FIR कटे ऐं AVCC वारनि खे चयो आहे ऐं AVCC वारा जेको आहे इंक्वायरी कनि पिया, जांच कनि पिया। जांच खां पोइ असां जल्द खां जल्द उनखे बाज़ियाब कराईंदासीं। ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां करण लाइ।